कानपुर में पुलिस टिन ॼणनि जे क़त्ल में मुलविस टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतलाह ते कार्रवाई करे 2 हफ़्ता अॻु लोनी टोड़ी वारे इलाइक़े में पिताफ़ी बिरादरी जे टिन ॼणनि बरकत पिताफ़ी, हुज़ूर बख़्श ऐं असगर पिताफ़ी जे क़त्ल में मुलविस टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वटान हथियार हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदारनि में अली दोस्त पिताफ़ी, ताज मोहम्मद पिताफ़ी ऐं गुलमोहम्मद पिताफ़ी शामिल आहिनि। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खानपुर महर पुलिस टिन ॼणनि जे क़त्ल में मुलविस टिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कानपुर महर खां सिंधी टीवी न्यूज़ रिपोर्टर साहिल काज़ी। जी साहिल काज़ी, पुलिस कार्रवाई कई आहे, हिन बाबति आगाह कजो। कानपुर महर पुलिस दावा कई है तो अटकल 2 हफ़्ता पहिरीं लुंडी टोड़ी वारे इलाइक़े में जो पिताफ़ी बिरादरी ॿिनि घरनि में पुराणो तकरार हो, जंहिं तां 3 ॼणा बरकत पिताफ़ी, हज़ूर बख़्श, असगर पिताफ़ी क़त्ल थिया। उन ई क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। खानपुर महर थाणे जे SHO तालिब जिसकानी मीडिया आॾो जेको आहे सो इहो ॿुधायो आहे त पुलिस जेको आहे सो ॻुझी इतलाह ते कार्रवाई करे क़त्ल केस जे 3 जवाबदारनि अली दोस्त पिताफ़ी, ताज मोहम्मद पिताफ़ी, गुल मोहम्मद पिताफ़ी खे गिरफ़्तार किया है। SHO मूजिबि त जेके गिरफ़्तार जवाबदार आहिनि उन्हनि वटां जेको असलो आहे उहो पिणु हथ कयो वियो आहे। SHO जो चवणु आहे त बाक़ी क़त्ल केस में घुर्बल जेके बाक़ी जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी आहे। जी ठीक है, साहिल काज़ी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।